अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां सोहराब सूमरो ऐं हिन वक़्तु मुंहिंजे हथनि में जेको नॉवेल आहे उनजो नालो आहे क़यम रूह रिहाण। क़यम रूह रिहाण जी जेका लेखका आहे, नावल निगार आहे, अदी फराह गनी मेमन साहिबा आहे, जंहिंजो सिंधीअ में ही पहिरियों नॉवेल आहे। हिन खां पहिरियां द प्रीटी रियलिटीज़ जे नाले सां अंग्रेज़ी नज़मनि जो हिकिड़ो किताब बि आयल आहे हिननि जो, जंहिं बाक़ाइदे एवॉर्ड बि खयो हुयो। हिन नॉवेल जो यानी क़यम रूह रिहाण जो जेको मुहाग आहे उहो असांजे प्यारे दोस्त, ॾाढे सुठे ड्रामा राइटर ऐं कालम निगार हमीर ख़ान गाद लिखियो आहे। ऐं हिन जो बैक टाइटल असांजे प्यारे दोस्त, तमामु वॾे सिंध जे नावल निगार, ड्रामा राइटर ऐं सीनियर सहाफ़ी एंकर पर्सन मुमताज़ बुखारी साहब लिखियो आहे बैक टाइटल। ऐं ॾाढी सुठी हिकिड़ी हिम्मत अफ़ज़ाई कई वई आहे हिन में। सो मां बि इहो ई चवंदुमि, जेके बि रीडर्स आहिनि, असांजा जेके किताब पढ़ंदड़ आहिनि, ख़ासि करे नॉवेल जा पढ़ंदड़, उहे ही नावल ज़रूरु पढ़नि ऐं पंहिंजी राय खां असांखे आगाह कनि। मां बि ही नावल हाणे पढ़णु शुरू कयां थो ऐं मां पंहिंजी राय जो इज़हार वरी अनक़रीब पंहिंजे फेसबुक पेज ते बि कंदुसि। सो तव्हां बि ही नावल ज़रूरु पढ़ो, क़यम रूह रिहाण।